नाज़िन कोटड़ी में मुफ़्त तिब्बी कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि समेत मरीज़नि खे तपास कई ऐं खेनि दवाऊं पिणु फ़राहम कयूं। पेश आहे एजाज़ मोकिल जी हीअ रिपोर्ट। कोटड़ी जे ढगी फार्म वारे इलाइक़े में चौधरी इस्माइल वेलफेयर ख़ानगी अस्पताल में हिक ॾींहं वारी मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइम कई वई। कैंप में कोटड़ी ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे अंग में मरीज़नि पिणु शिरकत कई, जॾहिं त माहिर डॉक्टरनि जिनमें डॉक्टर इशफाक अहमद, डॉक्टर फौजिया जमाल, डॉक्टर फरज़ाना खान पारां 400 जे लॻभॻ मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जो पिणु चकास कयो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। उन मौक़े ते डॉक्टरनि समेत मरीज़नि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एवरी वीकली ते ईंदी आहियां संडे ते एज अ सोनोलॉजिस्ट ऐं डेली जेतिरा अल्ट्रासाउंड थियनि था संडे ते ओतिरा कंदी आहियां। ऐं इन खां अलावा ही हितां जे कम्यूनिटी जे लाइ इलाही बहितरीनु सहूलियत आहे, छो त हिते जेको आहे घटि ई अल्ट्रासाउंड कोई करे थो ऐं इन पेशेंट्स लाइ खे वधीक बेनिफिट मिले थो त हिते घटि मतिलबु चार्जिस में सुठो अल्ट्रासाउंड उनजो थी थो वञे। पर ॿाहिरिया माण्हू आहिनि, ख़ासि तौर इन कारो पाणी आहे या मोतीअ जो मसलो आहे, उनमें थी था ब्लाइंड। सो असांजो मेन मक़सदु आहे त इन्हनि खे ख़ासि तौर ते ॾिसूं ऐं फिल्टर करे पोइ या त लम्स या जेका ॿी आहे अस्पताल उन लोगों का ऑपरेशन कराएं फ्री में। गायनी के जो केसेस होते हैं, लेडीज ओपीडी केसेस होते हैं और जो जनरल जो हमारे पास जो सिम्पटोमेटिक पेशेंट होते हैं उनको अकॉर्डिंग टू द सिम्टम्स होते हैं वो हम जो होते हैं वो ट्रीट करते हैं। ओपीडी के जो पेशेंट्स होते हैं वो 100 तक जो होते हैं वो मिनिमम होते हैं, मे बी एक्सटेंड भी कर सकते हैं इससे ज्यादा। दवाई मुफ्त, बेसिक फैसिलिटी में अखियुनि जो डॉक्टर, गायनेकोलॉजिस्ट, पीड्स ऐं रेगुलर जनरल ओपीडी आहे। असांजो कमु आहे बेसिक बीमारी ॿुधाइण त ही आहे, जेतिरी उनखे दवा ॾेई था सघूं। जनरल असां 2 ॾींहंनि जी ॾींदा आहियूं। हिन शहर में तक़रीबन सभु सहूलियतूं आहिनि। डेली असां जनरल ओपीडी कंदा आहियूं, अखियुनि जो ऑपरेशन फ्री में कंदा आहियूं ऐं अहिड़ो को पेशेंट को सीरियस थिए थो गायनी जो या को बि त असां वटि पंहिंजी एम्बुलेंस आहे, उन एम्बुलेंस जे ज़रिए असां हुनखे कुझु रेफर कंदा आहियूं। टोटल फ्री आहे। कोटड़ी शहर में आया इन अस्पताल बेहतरीन सहूलियत हिते परे परे जा पेशेंट अचनि था। हिते दवाऊं, डॉक्टर साहब सुठा आहिनि, दवाऊं भी सुठो, अस्पताल भी सुठो, अमलो भी सुठो, इलाही सुठो इलाज थिए थो अस्पताल। कैमरामैन इम्तियाज हुसैन सां गॾु एजाज़ मुगल, धरती न्यूज़, कोटड़ी।